बि जमादुस्सानी जो थो हले। 22 जमादुस्सानी ते अमीरुल मुमिनीन खलीफतुल मुस्लिमीन खलीफा बिला फसल सुहरा पैगंबर जनाब अबू बकर सिद्दीक जी वफ़ात थी आहे। गाल लिखती आहे त भला ॿ ॻाल्हियूं बयान कंदो हला। अब थकिया त न आहियो न? थकजी पिया त अल्लाह तो मां दुआ घुराए जान छॾायां। हाँ साईं अञा अधु कलाक में न थियो आहे बा। अल्लाहु अकबर। मारी तवज्जो कयो। वो जनाब अबू बकर सिद्दीक जंहिंजे लाइ मदीने जे मीर फरमायो दुनिया वारो मां मोहम्मद करीम जे मथां जंहिंजा जेतिरा एहसान हा थोरा हा मां मोहम्मद करीम लायूं थो वञा पर मुंहिंजे अबू बकर जा मां मोहम्मद करीम जे मथां तमाम वॾा एहसान आहिनि। दुनिया वारो मुंहिंजे अबू बकर जा एहसान क़यामत जे ॾिहाड़े मां मोहम्मद करीम जो अल्लाह पाण लाहींदो। ॾाढा चओ सुभान अल्लाह। किताबन में थे तो जनाब अबू बकर सिद्दीक वडो वफादार हो, वडो जानिसार हो, सच्चो यार हो। हिकड़े ॾिहाड़े मुझे साईं जनाब सिद्दीक अकबर के फरमायो अबू बकर जुल्मन जी इंतहा थी वही, जबर जी इंतहा थी वही, बर्बरियत जी इंतहा थी वही करे मुझे बिलाल के मत्ते जी ततल रहते किलियो थोने। ओ अबू बकर करे मुझे उस्मान के रसन में बधो थोने। अबू बकर करे तो के काबतुल्लाह जे दरवाजे ते मारियो थोने। रब जो अनकरीब हुक्म अचण वारो मक्के के अलविदा करनी आ, मक्के का हिजरत करनी आ। तवज्जो कजो बाजी खान चांडे वारो अल्लाहु अकबर। मुझे साईं गाल कही इन प्यार ते नजर के जाए, इन मोहब्बत ते नजर के जाए, इन वफादारी ते नजर के जाए, इन सच्चे यारी ते नजर के जाए। मुझे साईं गाल कही जनाबे सिद्दीक अकबर घर हलियो आयो। काफी ॾींह गुजरी विया जॾहिं मुझे साईं के रब जो हुक्म आयो ओ मुझा महबूब अॼु रात मक्के के छॾणो थई, सफर जो आगाज करणो थई, मदीने जी तरफ वञणो थई। ओ बाजी खान चांडे वारो मुझो साईं जनाब अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते आयो। मुझे साईं दरवाजो खड़कायो, देर न गुजरी जनाब सिद्दीक अकबर दरवाजो खोलियो। मुझे साईं फरमायो अबू बकर जागे पियो, निंड न कई थई छा, आराम न क्यों थई छा, सुम्यो ना है छा। चे तो फिदा का अबी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ मुझा साईं मुझो अब्बो तहां ते कुर्बान, मुझी अम्मा तहां ते कुर्बान। सही जह ॾींहं खां तहां ॿुधायो हो रब जो हुकुम अचण वारो आ, हिजरत थियण वारी आ, मक्के खे अलविदा करणो आ, मदीने जी तरफ सफर शुरू करणो आ। सही उन ॾींहं खां वठी करे अॼु ॾींहं थई अबू बकर सिद्दीक कॾहिं रात जो सुतो कोन्हे। मता आका अबू बकर जे दरवाजे ते अचे, मता आका खे बीहणो पए, मता आका खे इंतजार करणो पए। सही अबू बकर सुतो ना है। मुझे साईं ॾाढियूं दुआऊं ॾिनियूं, ॾाढियूं दुआऊं ॾिनियूं, ॾाढियूं दुआऊं ॾिनियूं। ओ बाजी खान चांडे वारा वो जनाबे अबू बकर सिद्दीक जो हिजरत वारी रात जे दरवाजे ते नबूवत पान हली आई ही वो जनाबे अबू बकर सिद्दीक जे सब खां पहिरियों मदीने जे मीर जे हथन ते बैयत कई ही वो जनाबे अबू बकर सिद्दीक जे सब खां पहिरियों कलमो पढ़ियो हो वो जनाबे अबू बकर सिद्दीक जै सब खां पहिरियों मदीने जे मीर जी गुलामी के कबूल कियो हो वो जनाबे अबू बकर सिद्दीक जेको हिजरत वारी रात मुझे साईं जे सफर जो साथी बनियो हो वो जनाबे अबू बकर सिद्दीक जे पंहिंजे कुल्हनि ते मदीने जे मीर खे खयो हो वो जनाबे अबू बकर सिद्दीक जे गारे सौर जी सफाई कई ही वो जनाबे अबू बकर सिद्दीक जे पंहिंजे झोलीअ में आका खे आराम करायो हो वो जनाबे अबू बकर सिद्दीक जे मदीने जे मीर जे मोहब्बत में नाग जे डंगन के बर्दाश्त कियो हो वो जनाबे अबू बकर सिद्दीक जे जी न्याणी अम्मा आयशा सिद्दीका ताहिरा आबिदा जाहिदा उम्मुल मुमिनीन अफीफे कायनात मरियम इस्लाम जे जी न्याणी अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा मदीने जे मीर जी रानी बनी। तो अबू बकर सिद्दीक के अकवाल से फूल बनते हैं,
अबू बकर सिद्दीक के अक़वाल से फूल बनते हैं और उनके नक्शे कदम से उसूल बनते हैं। अबू बकर सिद्दीक के अक़वाल से फूल बनते हैं और उनके नक्शे कदम से उसूल बनते हैं। अरे गाफिल, मुझसे अबू बकर सिद्दीक की शान न पूछ, जिनके घर से दूल्हा खुद रसूल बनते हैं।